सिंध जे घरू मामलनि वारे वज़ीर ज़िया लंजा चयो आहे त कचे में धाड़नि ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन करे सिंध में अमन अमान क़ाइमु करे ॾेखारींदासीं। पुलिस ऑफिसर जी शहादत ते ॾुख थियो। कराची में वॾा ॾोह न पिया थियनि। रुॻो स्ट्रीट क्राइम्स जो मसइलो आहे, उन्हनि ते बि ज़ाब्तो आणींदासीं। सिंध जे घरू मामलनि वारे वज़ीर ज़िया लंजा सईद गनी सां कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त तासुर ॾिनो पियो वञे त सिंध में हाईवेज़ ते धाड़ेलनि जो कब्ज़ो आहे। सिमरन हाईवेज़ ऐं रस्तनि ते मुसाफ़िर सुकून सां सफ़र करे रहिया आहिनि। हेकड़ ॿेकड़ वाक़िया पेश अचनि था। हिकु सवाल जे जवाब में ज़िया लंजा चयो त मुर्तज़ा जतोई संदसि पुट ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल थियल आहे। मुर्तज़ा जतोई खे इंतकामी सियासत जूं ॻाल्हियूं करण बदिरां अदालत मां ज़मानत कराइणु घुरिजे। का बि सियासी इंतकामी कार्रवाई न पई थिए। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सईद गनी चयो त तहरीक इंसाफ़ आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जी बिना मुक़ाबले कामयाबी खे तकरारी बनाइणु चाहे थी। नवाबशाह मां आज़ाद उम्मीदवार ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद पाण मुराद गुम थियण बाद पीपल्स पार्टी ते अगवा जा इल्ज़ाम हणी रहियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।